औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा साथियों, IGTV जी तरफ़ां इमरान गुपांग जो सलाम अर्ज़ आहे। अॼु जो मौज़ू आहे कोरोना वायरस छा आहे, उन जूं अलामतूं, एहतियाती तदाबीर ऐं गैर मामूली इलाज। कोरोना वायरस जंहिं पूरी दुनिया खे हैरानो परेशान करे छॾियो आहे। जिते नमाज़ मोमिननि जो मेराज आहे, उते गैर मुस्लिमनि बि नमाज़ में शिरकत करणु शुरू कई आहे। कोरोना वायरस सभ खां पहिरियां असांखे सम्झणु घुर्जे त कोरोना वायरस आख़िर आहे छा। कोरोना वायरस वायरसिस जो हिकु ग्रुप आहे जेको माज़ी में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी सूरत में ॾिठो वियो हो। 2003 में चाइना जे अंदरि सार्स जी सूरत में ऐं 2012 में सऊदी अरब जे अंदरि मर्ज़ जी सूरत में। इहे वायरस इंसाननि में कीअं दाख़िल थी परवान चढ़िया, इन ते माहिरीन बि तमामु घणनि मुंझारनि जो शिकार आहिनि। किन जो चवणु आहे त इहे जानवरनि मां पखड़िया ऐं किन जो ख़्याल वरी इन जे बिल्कुलु उबतड़ आहे त इहे वायरसिस मुख़्तलिफ़ सोर्सिस मां हथरादू तौर तैयार कयल आहिनि, जेके हिकु हयातियाती हथियार यानी बायोलॉजिकल वेपन जे तौर ते इस्तेमालु थियनि था। पहिरीं धुर जो मौक़ुफ़ सार्स ऐं मर्ज़ वायरसिस आहिनि, जेके जानवरनि मां पखड़िया। सार्स ॿिलियुनि मां ऐं मर्ज़ उठनि मां ट्रेवल करे इंसाननि खे मुतासिर कयो। ॿी धुर जो मौक़िफ़ वरी हिकु वीडियो आहे, जेका माज़ी में केस आउट थींदड़ वायरसिस ते बि हिकु सवालिया निशान आहे। अचो त उहा वीडियो वॉच कयूं। ही वीडियो फुटेज चाइना गवर्नमेंट कुझु ॾींहं पहिरियां ज़ाहिर कई हुई, जंहिं सभिनी खे ॾंदे आङुरियूं ॾेई छॾियूं हुयूं। वीडियो में वाज़े नमूने सां ॾिसी सघिजे थो त हिकु गोरो पब्लिक ट्रेवल प्लेस ते कीअं हिन वायरस खे पखेड़े रहियो आहे। ॿी धुर जो चवणु आहे त माज़ी में मिलंदड़ कोरोना वायरस ग्रुप सां लाॻापियल सार्स वायरस ऐं मर्ज़ वायरस बि इन्हीअ चालाकी सां जानवरनि जे ज़रिए इंसाननि ताईं पहुचाया विया। बहरहाल ही वायरस जीअं बि इंसाननि ताईं पहुतो आहे, पर हिन वक़्तु ग्लोबल वबा जी सूरत अख्तियार करे चुको आहे। हिन वायरस ते कोरोना नालो हिन जी शिकिल जे करे पियो, छाकाणि त ही क्राउन यानी ताज जे शेप में आहे, जेको डायग्राम में बि ॾिसी सघिजे थो। लैटिन लैंग्वेज में क्राउन खे कोरोना चइबो आहे, जितां हिन ते इहो नालो पियो। हिन खे कोविड-19 जे नाले सां बि सुञातो वञे थो। फाइनली हिन ते जेको नालो रखियो वियो उहो आहे नाविल कोरोना वायरस 2019। कोरोना वायरस जी शुरूआत चाइना जे शहर वुहान जी लोकल मच्छी मार्केट मां थी, जिते सभ खां पहिरियां केस 31 दिसंबर 2019 में साम्हूं आया। ही पहिरीं निमोनिया ऐं तेज़ बुखार जी सूरत में नमूदार थियो। अणसुञातल वायरस हुअण जे करे डॉक्टरनि खे बि इहा ॻाल्हि सम्झ में न आई। पोइ वायरस मच्छी मार्केट मां थींदो उन्हनि माण्हुनि जे घरनि ताईं पहुतो ऐं उतां थींदो हेल्थ केयर सेक्टर्स ताईं पहुतो। ॾिसंदे ई ॾिसंदे सॼी चाइना में फैलिजी वियो। हाणे हिन वायरस ग्लोबल पेंडेमिक जी सूरत अख्तियार कई आहे। हिन वक़्तु पूरी दुनिया में ताज़ी रिपोर्ट जे मुताबिक़ 3,82,431 केस काउंट थिया आहिनि, जन मां 16,573 माण्हू फौत थी चुका ऐं 1,02,513 केस रिकवर थिया आहिनि। अञा ताईं 2,63,345 केस एक्टिव आहिनि, जन मां 12,078 केस सीरियस ऐं क्रिटिकल हालत में आहिनि, जॾहिं त 2,51,267 केस माइल्ड कंडीशन में आहिनि। 1,19,086 केस क्लोज थी चुका आहिनि। 16,573 अमवात जी सूरत में, 1,02,513 रिकवर कंडीशन में। कोरोना वायरस जी अलामतुनि में सभ खां पहिरीं बुखार, उन खां पोइ 2 नंबर ते खंघ ऐं 3 नंबर ते जेको आहे उहो आहे साह खणण में गैर मामूली तंगी। घबराइण जी का बि ॻाल्हि नाहे, छाकाणि त पाकिस्तान जे हेल्थ मिनिस्टर जे ट्वीट मूजिबि 97% केसिस सिहतयाब थी वञनि था। गौरतलब ॻाल्हि आहे त दुनिया 3 नतीजनि ताईं पहुती आहे। सभ खां पहिरीं सेंट्रल एयर कंडीशनिंग,
मतलब त कोरोना सेंट्रली कूलिंग ऐं सेंट्रली हीटिंग जी डक्ट्स में फैलजंदो आहे। दुनिया जी हर उहा जाइ मुतासिर थी जिते एयर कंडीशनिंग डक्ट्स हुआ। वुहान, इटली, ईरान में बि अहिड़ियुनि जायुनि ते कोरोना वायरस पकड़ियो जिथे एयर कंडीशन डक्ट्स हुआ। लिहाज़ा पाण खे डक्ट्स याने घिम खणी ईंदड़ पाइप खां बचाइजे ऐं एसी हलाइण जी ग़लती बि न कजे। थी सघे थो त एसी हलाइण सां कोरोना वायरस 5-6 जारनि में हुजे ऐं एसी हलंदे ई ही सॼे घर में फैलिजी वञे। ॿियो नतीजो, गरम पाणी ऐं बाफ़। कोरोना वायरस गरम पाणी ऐं बाफ़ ते सर्वाइव नाहे करे सघंदो। चीन बि हिन वक़्त ताईं गरम पाणी ऐं बाफ़ जे ज़रिए कोरोना वायरस सां मुक़ाबिलो कयो। इटली, चीन ऐं ईरान जा उहे माण्हू जेके गरम पाणी ऐं बाफ़ जा आदी हुआ या जेके नक सां बाफ़ वठंदा हुआ, उहे कोरोना वायरस खां महफ़ूज़ रहिया, जॾहिं त उन्हनि सां गॾु ॿिया माण्हू जल्दी कोरोना वायरस जा शिकार थी विया। बहरहाल अव्हां बि गरम पाणी या उन जी बाफ़ वठंदा रहो। जेकॾहिं अव्हां जे जिस्म में बि कोरोना आहे त उहो अज़ खुद ई मरी वेंदो। टियों नतीजो आहे आइसोलेशन, याने माण्हुनि खां पंहिंजो राब्तो क़तअ करण या रोके छॾण या इंटरेक्शन ख़तम करण। कंहिं सां बि न मिलो, ॿाहिरि जो खाधो न खाओ, घर ई रहो ऐं हर अधु कलाक खां पोइ हथ साबुण सां धोईंदा रहो। पंहिंजे नक या वात खे न छुहो। जेकॾहिं छुअण ज़रूरी आहे त सैनिटाइज़र या साबुण सां हथ धोई पोइ मुंहं खे हथ सां टच कयो। इनशाअल्लाह अव्हां कोरोना खां महफ़ूज़ रहंदव। ऐं हाणे हलूं था हिकु गैर मामूली फार्मूले जे तरफ़ जेको पंहिंजो पाण में हैरत अंगेज़ इंकिशाफ कंदड़ आहे। त ईरान जे शहर समनान में खानम नाले हिकु ख़ातून पूरी दुनिया खे हैरान करे छॾियो आहे। हिन जी उमिरि 103 साल आहे। ही कुछ ॾींहं पहिरियां कोरोना में मुतासिर थी अस्पताल में दाख़िल थी। डॉक्टरनि लवाहिकीन खे जवाब ॾेई छॾियो, पर हिन ख़ातून न रुगो कोरोना खे शिकस्त ॾिनी, बल्कि ही दुनिया जी उहा पहिरीं ख़ातून आहे जेका बिना कंहिं टिकी फोटे खाइण जे 100% सेहतयाब थी वई। हिन जे जिस्म मां कोरोना वायरस बिल्कुलु ख़तम थी वियो, आसार ताईं न रहिया। खानम खां पहिरियां ईरान जे हिकु 91 साला शख्स ईरान जे शहर करमान में बि कोरोना वायरस खे शिकस्त ॾिनी हुई। ही बि मुकम्मल सेहतयाब थी वियो हो। ही ॿई ख़बरूं हैरान कुन आहिनि। जेतोणीकि WHO जी टीम हिन वक़्तु ईरान में मौजूदु आहे, उन्हनि ॿिन्ही खां बार बार इंटरव्यू वठे थी त ही ॿई आख़िर इन वबा खां कीअं बची विया। इन्हनि कोरोना वायरस खे आख़िर शिकस्त कीअं ॾिनी। ही हिकु हैरान कुन इंसानी मौजज़ो आहे। हिन वक़्तु पूरी दुनिया इन मौजज़े ॾांहुं मुतवजा आहे त हिननि ॿिन्ही वायरस खे आख़िर शिकस्त कीअं ॾिनी। जॾहिं हिननि ॿिन्ही खे ख़बर पई त असीं कोरोना वायरस में मुब्तला आहियूं ऐं असीं उन एज फैक्टर में आहियूं जंहिंमें मरीज़ हर सूरत में इंतकाल करे वेंदो आहे, त असां सभ खां पहिरियां इहो फ़ैसिलो कयो त असां न मरंदासीं। जी हा, हिननि ॿिन्ही इहो फ़ैसिलो करे छॾियो त घटि में घटि हिन कोरोना वायरस जे करे असां न मरंदासीं। असीं रोज़ अस्पताल जे बेड ते सुम्ही पाण खे चवंदा हुआसीं त असां ज़िंदगी में हर मुश्किल खे शिकस्त ॾिनी आहे। असीं 100 साल ताईं पहुची वियासीं। असां आलमी जंगुनि में बि ज़िंदा रहियासीं ऐं हर क़िस्म जे इनकलाब खे बि सठोसीं। त ही कोरोना वायरस वरी कहिड़ी शइ आहे। असांजी इन डिटर्मिनेशन असांखे ज़िंदा बि रखियो ऐं असांखे सेहतयाब बि कयो। ऐं ॿियो, असीं बिस्तर ते सुम्ही रोज़ अल्लाह पाक खे यादि कंदा हुआसीं। असां उन खां मदद घुरंदा हुआसीं। 103 सालनि जी ख़ातून जो इहो चवणु हो त आउं पंहिंजे हर साह सां इहो चवंदी हुयमि त ए परवरदिगार, साबित कर त तूं कोरोना खां वॾो आहीं। मां जेकॾहिं तोखे यादि कंदे कंदे कोरोना वायरस खां हाराए वियसि त तो मथां माण्हुनि जो ईमान कमज़ोर थी वेंदो। ही तोखे विसारे, ही तोखे छॾे डॉक्टरनि जे कट लॻी पवंदा ऐं तुंहिंजी खुदाई ऐं तुंहिंजी हक़ानियत जी इहा तौहीन आहे। त अल्लाह पाक साबित करे छॾियो। बहरहाल उहो ई सुप्रीम आहे। 103 सालनि जी खानम ऐं 91 सालनि जे
करवानीअ WHO जे नुमाइंदनि खे चयो त कोरोना वायरस जा सिर्फ़ 2 इलाज आहिनि। मरीज़ इहो फ़ैसिलो करे छॾे त आउं घटि में घटि कोरोना खां शिकस्त न खाईंदुसि, ऐं ॿियो सभिनी मरीज़नि खां सुप्रीम ख़ुदा जी ज़ात आहे, लिहाज़ा पोइ ॾिसो त कोरोना कीअं थो फरार थिए। प्यारा साथियो, आख़िर में अव्हां खे हिन खां बि वधीक हैरत अंगेज़ ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं त अॼु खां 40 साल पहिरियां अमेरिका जे हिकु राइटर जंहिंजो नालो डैन कॉन्स हुयो, हिन पंहिंजे किताब दी आईज़ ऑफ डार्कनेस जे 39 चैप्टर में हिन कोरोना वायरस जो ज़िक्र कयो आहे। हिन उन वायरस खे वुहान 400 जो नालो ॾिनो आहे, जितां हिन कोरोना वायरस जी शुरूआत थी। हिन एतिरे ताईं बि लिखियो आहे त हीउ वायरस 2020 जी शुरूआत में पूरी दुनिया में फैलिजी वेंदो, हिन खे रोकणु मुश्किल थी वेंदो। ऐं हिन ई राइटर वायरस खे बायोलॉजिकल वेपन जो नालो ॾिनो आहे, जंहिंजो बुनियादी मक़सदु आहे दुनिया जी वधंदड़ आबादी खे रोकणु। अहिड़ा हथियार माज़ी में बि इस्तेमालु थी चुका आहिनि। हिन वधीक लिखियो आहे त ही जीअं ओचितो सॼी दुनिया में फैलियो, ईअं ई ओचितो ख़तमु थी वेंदो। वरी ठीक 10 सालनि खां पोइ ही वायरस ज़ाहिर थींदो, जंहिंखे हमेशा लाइ ख़तमु कयो वेंदो। ही किताब ज़हन में काफ़ी सवाल पैदा करे थो त छा ही सभु प्री प्लान आहे, यानी अॻुवार तयार शुदा मनसूबे तहत छॾियल आहे, ऐं इन सां लाॻापियल ॿिया बि केतिरा ई सवाल। उम्मीद कयूं था त अॼु हीअ मालूमाती वीडियो अव्हां सभिनी खे पसंदि ज़रूर आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई हुजे त दोस्तनि सां शेयर कंदा ऐं असांजे IGTV चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। गॾोगॾु बेल आइकन खे बि प्रेस कंदा त अहिड़ियूं मालूमाती वीडियोज़ अव्हां सॼणनि ताईं वक़्त सिर पहुचाईंदा रहूं। असांजे चैनल जो बुनियादी मक़सदु आहे सिंध जे ज़ातुनि, क़ौमुनि ऐं क़बीलनि जी तारीख़ ॿुधाइणु। जेकॾहिं अव्हां बि चाहियो था त अव्हां जी कास्ट ते मालूमाती वीडियो तैयार कई वञे त बराए करम असांजे चैनल खे विज़िट कंदा ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी ज़ात जो नालो लिखंदा त जीअं मालूमाती वीडियो तैयार करे अव्हां सॼणनि ताईं पहुचाई वञे। पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾियण लाइ तव्हांजे तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं। हिन वक़्तु घुरूं था इजाज़त। अल्लाह वाही।